प्रेरितन जा कम अध्याय 3 लंगड़े भिखारीअ खे ठीकु करणु। हिकु ॾींहुं पतरस ऐं यूहन्ना मंझंदि जो 3 बजे वारी प्रार्थना जे वक़्तु मंदर में वञी रहिया हुआ। उते कुझु ॼणा हिकु जनम खां लंगड़े माण्हूअ खे खणी आया। उहे उन माण्हूअ खे रोज़ खणी ईंदा हुया ऐं उनखे मंदर जे उन दरवाजे ते जेको सुहिणो चवाइजंदो हो अची करे रखी छॾींदा हुया, ताकी उहो मंदर जे पदर में वञण वारनि खां ख़ैराती दान घुरे। जॾहिं उन पतरस ऐं यूहन्ना खे मंदर में वेंदे ॾिठो त उन्हनि खां ख़ैराती दान घुरणु लॻो। इन ते पतरस ऐं यूहन्ना हुन खे ध्यान सां ॾिसण लॻा ऐं पोइ पतरस उन खे चयईं, असांजी तरफ़ ॾिस। सो उहो पतरस ऐं यूहन्ना खां कुझु मिलण जी उमेद सां उन्हनि खे ध्यान सां ॾिसण लॻो। पर पतरस उन खे चयईं, सोन ऐं चांदी त मूं वटि कोन्हे, पर जेको मूं वटि आहे उहो मां तोखे ॾियां थो। नासरत जे यीशू मसीह जे नाले सां उथ ऐं घुम फिर। इहो चवण खां पोइ पतरस उन जो साॼो हथु पकड़े करे संदसि खे उथारियईंसि ऐं ओॾीमहिल ई उन जे पेरनि ऐं मुरनि में ताक़त अची वई। उहो टिपो ॾेई उथी बीठो ऐं हलण चलण लॻो ऐं उन खां पोइ उहो टिपा ॾेई ऐं परमेश्वर जी स्तुति कंदे प्रेरितनि सां गॾु मंदर जे पधर में वियो। सभिनीनि माण्हुनि उन खे हलंदे ॾिठो ऐं परमेश्वर जी स्तुति कंदे ॿुधो। माण्हुनि उन खे सुञाणे वरितो कि इहो उहो ई लंगड़ो आहे जेको मंदर जे सुहिणे नाले जे दरवाजे ते वेही करे ख़ैराती दान घुरंदो हुयो। उन माण्हूअ खे लंगड़ेपन मां ईअं ठीकु थींदे ॾिसी करे सभु ॼणा ताजुब करण लॻा। मंदर में पतरस जी सिख्या। उहो लंगड़ो जेको ठीकु थी वियो हो अञा बि पतरस ऐं यूहन्ना सां गॾु हुयो ऐं उते ईअं थियो कि उहे माण्हू ताजुब कंदे डुक पाए करे सुलेमान नाले जे विरांडे ते अची उन्हनि वटि गॾु थिया। इहो ॾिसी पतरस माण्हुनि खे चयईं, हे इज़राइलियो, इहो जेको थियो आहे तव्हां इन ते छो था ताजुब कयो ऐं असांखे अहिड़ी नज़र सां छो था ॾिसो कि ॼण त असां पंहिंजी ई सामर्थ या धार्मिकता जे द्वारा हिन खे हलण चलण जी ताक़त ॾिनी हुजे। अब्राहम, इसहाक ऐं याकूब जे परमेश्वर ऐं असांजे पूर्वजनि जे परमेश्वर पंहिंजे सेवक यीशूअ जी महिमा कयईं, जंहिंखे तव्हां पिलातुस जे हथ पकड़ाए छॾियव। ऐं जॾहिं पिलातुस हुन खे रिहा करणु चाहियईं त तव्हां उन जे साम्हूं यीशूअ जो इनकार कयव। ईअं करे तव्हां हुन पवित्र ऐं धर्मी माण्हूअ खे ठुकराए छॾियव। ऐं एतिरो ई न, पर तव्हां पिलातुस खां विनती कयव कि हिकु हत्यारे माण्हूअ खे तव्हां जे लाइ छॾे ॾिनो वञे। तव्हां उन अनंत जीवन जो रस्तो ॾेखारण वारे स्वामीअ खे मारे छॾियव, पर परमेश्वर हुन खे मुअलनि मां ज़िंदो कयईं ऐं असां पाण इन ॻाल्हि जा गवाह आहियूं। यीशू मसीह जे नाले जे अंदरि जेकी सामर्थ आहे उन जे मथां विश्वास करण जे द्वारा इन माण्हूअ खे जंहिंखे तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं सुञाणींदा बि आहियो, हलण चलण जी ताक़त मिली आहे। उन ई विश्वास जे द्वारा हे बिल्कुलु ठीकु थी वियो आहे। हे भाउरो ऐं भेनरूं, मूंखे ख़बर आहे कि तव्हां ऐं तव्हांजे सरदारनि जेको कुझु यीशूअ सां कयव उहो अंजाने में कयव, मतिलबु हुन जे बारे में ॼाण न हुजण जे करे कयो। पर जेके ॻाल्हियूं परमेश्वर पंहिंजे सभिनीनि भविष्य वक्ताउनि जे मुंहं मां ॾाढो पहिरियों ई ॿुधाए छॾियूं हुयूं कि हुन जो मसीह तकलीफ़ूं भोगींदो, उन्हनि ॻाल्हियुनि खे परमेश्वर ईअं ई पूरो कयईं। सो इन करे हाणे पंहिंजे पापनि खे मञी करे उतां मुड़ो ऐं परमेश्वर ॾांहुं मोटी अचो, ताकी उहो तव्हांजा पाप माफ़ करे छॾे। ऐं अगरि तव्हां ईअं कंदव त परमेश्वर जे तरफ़ां तव्हांजे दिलि में आराम ऐं शांती ईंदी ऐं उहो तव्हांजे लाइ मसीह खे मोकिलींदो, जंहिंखे परमेश्वर पहिरियों खां ई तव्हांजे लाइ मुक़ररु कयो अथईं। इहो ज़रूरी आहे कि यीशू स्वर्ग में उन वक़्त ताईं रहे जेसिताईं कि परमेश्वर सभिनीनि ॻाल्हियुनि खे वापसि बहाल न करे छॾे, जंहिंजी चर्चा परमेश्वर ॾाढो पहिरियों ई पंहिंजे पवित्र भविष्य वक्ताउनि जे द्वारा कई हुई। जीअं त मूसा इज़राइलिन खे चयो वईं, प्रभु परमेश्वर तव्हांजे जातीअ मां ई मूं जहिड़े हिकु भविष्य वक्ता खे तव्हां जे लाइ मोकिलींदो। उहो जेको कुझु बि तव्हांखे चए उन जी मञिजो। जेको बि हुन भविष्य वक्ता जी न मञींदो उहो परमेश्वर जी निज प्रजा मां ॿाहिरि कढियो वेंदो। बेशक शमूएल भविष्य वक्ता ऐं उन खां पोइ जेके बि भविष्य वक्ता आया उन्हनि सभिनीनि इन ॾींहंनि जे बारे में ई ज़िक्र कयूं। परमेश्वर जेके वाइदा भविष्य वक्ताउनि सां कया हुआ ऐं जेकी वाचा हुन असांजे पूर्वज अब्राहम सां वधी हुई, तव्हां उन वाचा जा भागीदार आहियो।
हुन अब्राहम खे चयो हुई कि तुंहिंजे वंश जे माण्हुनि जे द्वारा मां धरतीअ जे सभिनीनि जातियुनि खे आसीस ॾींदुमि। सो इन करे परमेश्वर सभिनीनि खां पहिरियों पंहिंजे सेवक यीशु मसीह खे मौत मां जिंदो करे तव्हां वटि मोकिलियईं, ताकि तव्हांजे मन खे तव्हांजी बुराइनि मां फेरे करे तव्हांखे आसीस ॾे।